शादातकोट नेशनल प्रेस क्लब शादातकोट रजिस्टर्ड 2025 लाइ नए चूंडियल बॉडी सदर वज़ीर अली खोसो, जनरल सेक्रेटरी असलम लांगा, सीनियर नायब सदर गुलजार अहमद चांडियो, नायब सदर गंवर खान रैसाणी, डिप्टी जनरल सेक्रेटरी नियाज अली लांगा, कैपेटे अलफ जा अगवान साईं मुजीब खान मस्तोई, मुमताज अली भट्टी, मुजीब तुनियो, साईं हबीबुल्ला शाह, साईं हादी बख्श भट्टी, साईं नुसरत खोसो, सहाफ़िन में साजिद जमीर खैल, इम्तियाज अली बुर्डो, सैयद हाशिम शाह गुलन जा खार पर मुबारक उन मौके ते नेशनल प्रेस क्लब जे सदर वज़ीर खोसो तकरीब खे ख़िताब कंदे चयो त असीं हर शहर जे मसइलनि खे उजागर करण में का बि कसर कान छॾींदासीं। असीं उहो वचन था कयूं त मज़लूमनि जो आवाज़ बणिजी उनखे आला ऐवाननि ताईं पहुचाईंदा रहंदासीं। नेशनल प्रेस क्लब शादातकोट जे अॻुवाणनि सदर ग़ुलाम अब्बास मक्सी तकरीब खे ख़िताब कंदे चयो त नवनि चूंडिजी आयल उहिदेदारनि मां इहा उमीद कजे थी त हू अॻु खां अॻिरा थी मज़लूमनि ऐं शहरनि जी ख़िदमत कंदा रहंदा। तकरीब में नेशनल प्रेस क्लब जे अॻूणे सरपरस्त आला शब्बीर अहमद कंबो तकरीब में आयल महिमाननि जो आदर भाव